अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रेस बहादुर खान शेरोज खान के आज़ाद कराए वठंदो। छा शेरोज खान पुलिस जे चंबे में आज़ाद थी वेंदो। छा सालेह खान बहादुर खान जे लाइ कहिड़ी खॾ खोटींदो। छा सोडा हर हक़ीक़त खां सालेह खे इतला कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल लबीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस बहादुर खान हर जाइ ते कोशिश कंदो ऐं हू डीएसपी ऐं एसपी सां ॻाल्हाईंदो। उन्हनि खे चवंदो त तव्हांजो भलो इन में त तव्हां शेरोज खान खे आज़ाद कयो। ऐं ॿिए पासे पंहिंजी घरवारी खे भी धमकाईंदो। उन खे चवंदो त इहो सॼो कमु तुंहिंजे करे थियो, मां तोखे हाणे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। ऐं साइण चवंदी बाबा साईं तूं ही छा पियो चईं, ही मुंहिंजे करे नाहे थियो। बहादुर खान चवंदो त ही तुंहिंजे करे नाहे थियो त पोइ ही कंहिंजे करे गिरफ़्तार थी चुको आहे ऐं हू लाकअप भी थी चुको आहे। हाणे जेसीं ताईं शेरोज खान आज़ाद नथो थिए जेसीं ताईं मां तोखे सुख सां वेहण कॾहिं भी न छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पुलिस जेको आहे शेरोज खान खे धमकाईंदो। उन खे चवंदो त तोवारो भी तोखे छॾे हिते छॾे वियो, हू तोखे जेल में छॾे हू हले वियो बेजाए। हू पुलिस जी ट्रप खां भॼी वियो। पुलिस उन खे धमकाईंदो ऐं शेरोज इहा ॻाल्हि ॿुधी घणो परेशान थी वेंदो। शेरोज चवंदो त बाबा मूंसां ईअं कॾहिं भी नथो करे सघे, हू हिकु न हिकु ॾींहुं हिन जेल में ज़रूर ईंदो ऐं मूंखे हितां आज़ाद करे वठी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सालेह जेको आहे उहो पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे भेण खे ऐं पंहिंजे पीउ खे चवंदो त हाणे तव्हां होशियार थी रहिजो, छो जो हाणे बहादुर खान जो दिमाग़ ख़राब आहे, हू कॾहिं भी तव्हांजे मथां हमलो करे सघे थो। हू पंहिंजे पुट जे इश्क में चरियो थी चुको आहे ऐं हू कंहिं मथां भी ज़ुल्म करे सघे थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सोडा जेको आहे सालेह सां मिलंदो ऐं सालेह खे सॼी हक़ीक़त खां इतला कंदो ऐं सालेह खे चवंदो त हाणे तव्हां होशियार थी रहिजो, छो जो हाणे रेस बहादुर खान जे मथां भरोसो न आहे। पंहिंजी भेण खे भी होशियार करे छॾ। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।